नाज़रीन आऊं हिन वक़्तु दादू शहर जे 14 शहीद लिंक रोड ते मौजूदु आहियां। खे ॿुधाईंदो हलां त खुराक खाते ऐं हिकु मुबैना वापारी जी मिली भगत सां जेको आहे कणिक पाबंदी बावजूद जेको आहे नामालूम हंधि मुंतकिल थियण जा शिरकाइना इंकशाफ थिया आहिनि। फुटेजिस में अवां ॾिसी सघो था त हीअ कुखर जो गोदाम ॿुधाए पियो वञे, जेको हुन में कणिक जेका आहे सा हिन महिल दादू खां नामालूम हंधि मुंतकिल कई पई वञे। इन हवाले सां जॾहिं जेको मालिक आहे इन गोदाम जो, उन सां मुंहिंजो राब्तो थियो आहे, उनजो इहो दावा आहे त कराची में कणिक जी जेका खोट आहे उन तहत असां जेको आहे सो कणिक कढियूं पिया। जॾहिं त मुंहिंजो DFC दादू सां राब्तो थियो आहे मोहम्मद अली शाहानी सां, उन इहा दावा कई आहे त खेसि असां कंहिंखे बि इजाज़त नाहे ॾिनी। डिप्टी कमिश्नर दादू खे बि हिन मामले बाबति आगाह कयो आहे। इन हवाले सां खे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं अॻु हे गोदाम जेको सील कयो वियो हो ऐं सील जेको आहे उन बाबति जॾहिं असांजो राब्तो थियो DFC सां, हुनजो चवणु आहे त इहा अथॉरिटी जेका आहे असिस्टेंट कमिश्नर आहे, जेको हुनखे उहा ई इन खोले ॾिनो आहे। अहिड़ो इल्ज़ाम जेको असिस्टेंट कमिश्नर ते लॻायो वियो आहे। पर फुटेजिस में अवां ॾिसी सघो था त जेका आहे कणिक जेका आहे त नामालूम हंधि मुंतकिल थिए पई। इन हवाले सां सवाल इहे आहिनि त खुराक खातो हिकु तरफ़ फोटो सेशन कराए ऐं कारवायूं ॾेखारे पियो, त ॿिए तरफ़ जेका आहे सो वापारियुनि सां ॻुझगो में ढील त जेका आहे कणिक दादू ज़िले मां ॿिए हंधि नामालूम जॻह ते गैर क़ानूनी तरीक़े सां मुंतकिल कई पई वञे। जेके दादू जा शहरी आहिनि उहे चवनि पिया त हिकु तरफ़ जेके खुराक खाते जा अमलदार आहिनि टारगेट पूरो न करे सघिया आहिनि, ॿिए तरफ़ खुराक खाते जा जेके अमलदार आहिनि करप्शन में जेके आहिनि बरतरफ़ आहिनि ऐं करप्शन जे केसिस खे मुंहुं ॾियनि था। ऐं ताज़ो जेको सिंध हुकूमत जो जेके अहम हिदायतूं आहिनि त दादू ज़िले में 5,48,000 कणिक जो जेको टारगेट आहे मुक़ररु कयो वञे, पर खुराक खाते जा जेके अमलदार आहिनि उहो टारगेट मुक़ररु करण बजाए जेको पाण जेके मुबैना तौरु हिन स्मगलिंग कणिक में मुलवस निकिता आहिनि। अहिड़े हवाले सां जॾहिं असांजे ज़िले इंतिज़ामिया सां राब्तो थियो आहे, असिस्टेंट कमिश्नर दादू जो चवणु आहे त खेसि हुननि जी कंहिंखे बि अहिड़ी तरह जी हिदायत न आहे। ऐं DC दादू जे हिदायतुनि तहत असां अॼु दादू जे आराई गोदाम ते हिकु छापो हयो आहे ऐं वॾे तादाद में कणिक जेका आहे सा सील कई पई वञे। इन हवाले सां दादू जा शहरी इहो मुतालबो कनि था त जेके खुराक खाते जा ज़िमेवार अमलदार आहिनि या जेके वापारी आहिनि उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तारियूं कयूं वञनि।